कंदगोट में माहौलियात जे आलमी ॾींहं जे मौक़े ते डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठाणी पारां माहौल खे बहितर बनाइण लाइ डिप्टी कमिश्नर ऑफिस अंदरि मुख़्तसिर तक़रीब कोठाई वई, जंहिं में एडीसी कंदगोट बेले खाते जे अमलदारनि, सिंध रेंजर्स ऐं इंतिज़ामिया समूरे स्टाफ शिरकत कई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली मिठाणी ख़िताब कंदे माहौल जे गदिलाण खां बचण लाइ माण्हुनि में सुजाॻी पैदा करण ते ज़ोर भरियो। हिन माहौल जी गदिलाण सबबि ख़तरात खां आगाही ॾिनी। माहौल जे मसइलनि ज़मीनी गदिलाण, आबी गदिलाण, सनअती गदिलाण, फ़िज़ाई गदिलाण ऐं वणनि जी कटाई करे पैदा थींदड़ माहौल ते थींदड़ असरात ते रोशनी विधी। हिन वधीक चयो त असां सभिनी खे गॾिजी माहौल जी गदिलाण खे घटि करण लाइ कोशिश करणु घुरिजे। हिन वधीक चयो त आबी गदिलाण, ठोस कचिरो, फ़िज़ाई गदिलाण, ज़हरीले कचिरे खे कंट्रोल करण लाइ माहौलियाती क़ानून ते अमल करण सां गॾु असां पंहिंजे माहौल खे आलूदगी खां पाक ऐं साफ़ बणाए सघूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।